अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी। छा रेस बालाजी खान शेर दिल जो कम तमाम कंदो। छा मन ठार रेस बालाजी खान के बुधाए छॾींदो त शेर दिल मुझी ॾाढी बेइज्जती कई। छा मल्हार पंहिंजे महबूब जे चवण ते बालाजी खान सां जंग न कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुझे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आदमी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त मंठार जेको आहे रेस बालाजी खान खे चई छॾींदो त मां हाणे इन शेर दिल खे कॾहिं बि माफ़ न कंदसि। हुन मुंहिंजी विच चौराहे ते बेइज्जती करे मूंखे धमकाए वियो त मां तोखे मारींदसि। बालाजी खान चवंदो त मंठार हाणे इन शेर दिल खे ज़िंदा न आहे छॾिणो, ईअं बि करे हाणे तव्हांखे इन खे जेको आहे मारणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो राबेल जेको आहे मल्हार खे घणो रोकींदो। मल्हार खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं इन सां जंग कंदे त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। मल्हार चवंदो त राबेल ही मुंहिंजो हक़ आहे, मां पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़ंदसि इन रेस बालाजी खान सां। जेकॾहिं मूं इन ॻोठ में आवाज़ न उथायो त पोइ रेस बालाजी खान सभिनी जो दुश्मन थी पवंदो। पोइ सभिनी खे पंहिंजे मुठ में करे वेंदो। पोइ सभई ॻोठ वारा हुन जे अॻियां मजबूर हूंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस गुलाम खान जेको आहे रेस शाहनवाज़ मथां को बि भरोसो न कंदो। उन खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं मोले कमु करी त तॾहिं मूंखे यकीन ईंदो, हाली ईअं मूंखे का बि यकीन न आहे त तूं रेस बालाजी खान सां गॾु आहीं या धार। जे लॻे थो त अंदरो तोड़ो तूं उन सां ॿधल आहीं। शाहनवाज़ चवंदो त अदा गुलाम मां उन सां कॾहिं बि ॿधल न आहियां, छो जो हू हिकु ज़ालिम इंसान आहे। रेस गुलाम खान चवंदो त शाहनवाज़ अगरि जेसीं ताईं तूं मुंहिंजे लाइ कुझु नथो करीं जेसीं ताईं मां हितां कॾहिं बि आज़ाद थी न सघंदसि। उन जे करे जेकॾहिं तूं हितां मूंखे आज़ाद करे वञी थो त पोइ मां तुंहिंजो भरोसो ज़रूरु हासिल करे वठंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे रेस शाहनवाज़ खान खे धमकाईंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं ऐं गुलाम खे ज़मीन लिखी ॾियो। अगरि जेकॾहिं तव्हां ज़मीन न लिखी ॾिनो त पोइ मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। हा शाहनवाज़ मां तोखे बि गुलाम वांगुरु क़ैद करे छॾींदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफिज़।